पेरी ने छोरी असा मुंह जो होश में काने का पोए वनी बेन कमन के वठो बकरा ना है आमस पाणी होश अची द छोरा सारा अकबर खान उपता टंगिया प्याल असा के मानी कान थी बड़े इन छोरी केरी शादी जे च लगी बाबा मुखे इहो तो बुधाए तो अदा जे दुख में केड़ा रोजा रखियान वेले ते द 4 मानी तो खाई अन्या तोखे केड़ी मानी वणे वाली तारा गोल तारा हाणे मुजी रन का मुजी छोरी जा मुजी दाढ़ी में तन बाबा सजी उम्र तो तू पंजे ला जियोई औलाद ला कयो छा थई छोरी मुसावात न त घर मां कढी तू घर मां छा कढने मां पाण वनी चाची मालूका वठती रही अम्मा सोही कुछ होश कर बाबा ही रूंटो ही असा के होश मां कढंदो आए न पंजी औलाद जी परवाह तस ए न वरी मुजी अभी ये मां ॾिसां थो हिन सां गुज़र करण के अज़ाब खां घटि न आहे पर गुज़र त करिणो पवंदो न अड़े छा तारा छा ॻाल्हाई माना त मां तव्हांजे लाइ अज़ाब इलाही थी वियो आहियां अड़े पुटवा अजाब नहीं तो मुआ बियो बाकी छा ही दिल तुझे जे जहे रूंट वारो हथ जी वो अछू चीरे छॾिया ऊंडा हाणे वाछू तूं चीर पियूं ये त कभी तंग थी न फनी खट पे वेरे चंदुसे बुधा पई सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।